असहाबिही व अहल बैतिही व अज़वाजिही अजमईन बिरहमतिक या अरहमर राहिमीन। सैयद रफ़ीक अहमद शाह अमरो अल्लाह ताला उनके उम्र इज़्ज़त में बरकत फरमाए। साईं गुजरियन खां वठी बीमार आहिनि। भाउ को चए तो साईं खां फ़ोन ते ॻाल्हि थी, साईं जमात खे सलाम भी चया ऐं दुआ जे लाइ बि चयो मुंहिंजी सिहत जे लाइ हक़ चढ़ा। ही उन्हनि जी शाइरी आहे। जेके शयूं गुन मेराज में न हूं कोशिश करे साईं उहे के मोहम्मद जो मेराज बरहक सफर, मोहम्मद जो मेराज बरहक सफर, नसीहत खां पुर जंहिं जो हिकु हिकु अखर, नसीहत खां पुर जंहिं जो हिकु हिकु अखर। मोहम्मद जो मेराज बरहक सफर, नसीहत खां पुर जंहिं जो हिकु हिकु अखर, नसीहत खां पुर जंहिं जो हिकु हिकु अखर। ओ खुदा वहदहू आहे साबित सुञाण, घुरायो मोहम्मद खे रब पाक पाण। ओ ला ला मेराज जो तहकीकी किताबन में हवालो, मेराज जो तहकीकी किताबन में हवालो, मेराज मोहम्मद जो सफर सैर निरालो। मेराज के समझण में अकुल समझ जरूरी, मेराज पढ़ी थे न बंदो पो बेख्यालो। मेराज जो कुरान में आ जिक्र नुमाया, कुरान ते इनकार कंदड़ो अकुल ते तालो। कुरान चयो अब्द कयो सैर अजीबा, बोराक ते हसवार करे पंध सलालो। काबे खां वयो अक्सा, अक्सा खां मथे वियो, इन ॻाल्हि में समझाणी मञी दो न मलालो। काबे में मुहम्मद हो त अक्सा में न हो हाजिर, काबे में मुहम्मद हो त अक्सा में न हो हाजिर। काबो जो छॾियाई त रहियो पोयां पो नालो, अक्सा में तॾहिं पहुतो जॾहिं काबो छॾियाई, अक्सा में जॾहिं पहुतो त अक्सा में उजालो। अक्सा में जॾहिं हो त, अक्सा में जॾहिं हो त न हो अर्श ते हाज़िर, पहुतो जो वञी अर्श ते पो फर्श ते हाज़िर। हर जाए ते मौजूद मुहम्मद जे हुजे हाँ, हर जाए ते मौजूद मुहम्मद जे हुजे हाँ, पो पंधु करे सैर ते शायद न हले हाँ। काबे में रहे हाँ न पो अक्सा ॾे वञे हाँ, अक्सा मां वरी अर्श ॾे राही न थिए हाँ। हर जाए ते मौजूद हुजे हाँ जे मुहम्मद, मेराज जी तहकीक न पो घुर्ज पवे हाँ। इन बहस मालूम त जाते हो ते हो, बी गाल हुजे हाँ त नबी खुद भी चवे हाँ। अल्लाह बि इन गाल जो ऐलान करे हाँ, कुरान में इन बारे में आयत काचे हाँ। अकमलतु लकुम दीनकुम, अकमलतु लकुम दीन जे कुरान खां अॻ में अल्लाह चवे हाँ त नबी खुद भी दसे हाँ। बे कंहिंजो इहो शान यकता न रहे हाँ, इन गाल खां पो भी जे मुहाडो को अॾींदो, मेराज जो इनकारी उहो माण्हू थी वेंदो। मेराज अल्लाह जे तौहीद जी अज़मत, मेराज नबी पाक सां मालिक जी महबत। मेराज उरूज आहे मुहम्मद जो सरासर, मेराज नबी पाक के अल्लाह जी दावत। मेराज मुहम्मद के धणी ताला करायो, मेराज अल्लाह जी ताकत ते कुदरत। मेराज में कौमुन जो खताऊं ऐं सजाऊं, मेराज में मालूम कया राज नबूवत। इन गाल में साबित त नबी गैब न जातो, इन जे गैब के जाने हाँ पो पुछे छो, पुछो छो थे हजरत। जे गैब के जाने हाँ ॾिसण छाज करे पो, मेराज जो अहवाल जहन्नम जन्नत। हर जाए न मौजूद न कहीं गैब के जाने, तौहीन नबी जी न पिण आ घट इज्जत। जे गैब का आगाह हुजे हाँ का नबूवत, अल्लाह जी इन गाल में तस
तस्लीमन वहदत। ओ खुदा वहदहू आहे साबित सुञाण, घुरायो मुहम्मद के रब पाक पाण, मुहम्मद के मालूम थी खोड़ जान, मुहम्मद के मालूम थी खोड़ जान। वयो जाते अगो न खैरुल बशर, नसीहत का पुरजह जो हिको हिको अखर। मुहम्मद जो मेरा जो बरहक सफर, नसीहत का पुरजह जो हिको हिको अखर। हर कंहिंखा मुहम्मद जो मथे शान त आहे, इन ॻाल्हि ते ईमान त आहे। वाखाण जे अखलाक में आला, अखलाक जी तशरीह में क़ुरान त आहे। तस्वीर जी तमसील में गुलचंद्र न यूसुफ, हर सूअ जे वाह वाह बे हैरान त आहे। हर कोई हिते हीच सखावत में अता में, हातिम न मिसल ॿियो को सुल्तान त आहे। अल्लाह मुका सारा नबी पाक मुअज़्ज़ज़, सभिनी खां मिठो शान में बाशान त आहे। अल्लाह सॼो रब जहानन जो खुद खे रहमत मुहम्मद जे का ऐलान त आहे। अल्लाह जो महबूब मुहम्मद के मञूं था, ऐं ख़त्म नबूवत जो संदस शान त आहे। इन शान भरे शाह के अल्लाह घुरायो, कुछ राज भरियो उनके खुदा सैर करायो। अल्लाह मुहम्मद के मथे पान घुरायो, हिक रात में बेअंत अजब सैर करायो। अल्लाह नबी पाक के हिक कौम ॾेखारी, जंहिं खेड़े अञा पोखियो तरब फसल पचायो। अनुमेड़े वरी खेड़े वरी बिज थे छटियाऊं, झट पल में उन बिज के खुदा पाक उपायो। इन रीत छटन प्या त फुटी पियो पियो लुणन प्या, इन रीत छटन प्या त फुटे पियो त लुणन प्या। लहज़े में संदन रब कयो लायो सजायो, मालूम मुहम्मद के न हो तॾहिं पुछाई। दरियाफ्त कयो सुहिणे त जिब्रील ॿुधायो, ही शख्स उहे जेके ज़माने में सखीहा, अल्लाह जे दरगाह में जिन माल खपायो। अल्लाह कबूली संदन नेकी निराली, जिन जेको ॾिठो तिन के मिले हित थो सवायो। अल्लाह जे दरबार में मक़बूल सखावत, इंसान के घुर्जे त करे अहेड़ी इबादत। ओए मुहम्मद जो आला उत्तम शान आ, खुदा वहदहू आहे साबित सुञाण। घुरायो मुहम्मद के रब पाक पाण, मुहम्मद के मालूम थी खोड़ जान। वयो जाते अगो न खैरुल बशर, वयो जाते अगो न खैरुल बशर। नसीहत खां पुरजह जो हिको हिको अखर, मुहम्मद जो मेरा जो बरहक सफर। नसीहत खां पुरजह जो हिको हिको अखर। मुहम्मद जो आला उत्तम शान आ, संदस शान में सारो कुरान आ। ओ ला ला अल्लाह नबी पाक के एक खल्क दिखारी, अल्लाह नबी पाक के एक खल्क दिखारी। उन साथी रही हुई अजब कार गुजारी। पत्थरन जे मथा तिन जे मथन खे थे रखियो वियो, ॾाढिया थे हया तिन के वया पत्थर भारी। हिक धक सा मथा मगज संदन चिथजी वया थे, तकलीफ जो अंदाज न पोतो बहजारी। झट पल में वरी सागा मथा मगज बिसालिम, बीहर भी वरी पत्थर धक रीत सजारी। उन कौम जे इन हाल खां अणजान हो अहमद, दरियाफ्त जिब्रील दसी गाली ही सारी। ही शख्स सुमी जाने बुझी जे के पया थे, ही शख्स सुमी जानी बुझी जे के पया थे। ही शख्स उहे जिन थे रखी निंद्र पियारी, जिन नरम विहाना न कढ़िया कंध जे हेठा, ऐं होॾे निमाज़ुन जी
कई वही थे तैयारी। अल्लाह बचाए में इन ये सख्त सजा खां, महरूम रखे रब न बख्शिश खाता खां। मोहम्मद जो आला तम शान आ, संदस शान में सारो कुरान आ। ओ लाला कुछ अगते हलियो अरबी तके मानू डिठाई, कुछ अगते हलियो अरबी तके मानू डिठाई। से मानू उघाड़ा सफा पेरन ताई, पत्थर थे उन्हें खाधा उन्हें गाह थे खाधो। कंडा आई अंगर पेट जो गुजरान सदाई। महबूब मुहम्मद जो डिठी तिन जी हालत, जिब्रील हुयुस साण त उन खां पोइ पुछाई ही केर भला तिन के सजा छा जी मिले थी। जिब्रील कयो अर्ज़ु कौनैन जा साईं, ही मानू उहे जिन के जजो माल हो जग में। खिदमत में मुहम्मद के अगे अर्ज कयाई, ज़कात अदाई न कंदा ही हुआ धन मां, ज़कात अदाई न कंदा ही धन मां। ज़कात जा इनकारी संदन खोले चयाई, ही मानू जिन खाधो थे ज़कात जो पैसो, ही मानू जिन खाधो थे ज़कात जो हिस्सो। जिब्रील के मालूम हो हज़रत के दस्याई, उम्मत के खपे तो त करे हक अदाई। ज़कात अदाई में भलाई या भलाई। मुहम्मद जो आला तम शान आ, संदस शान में सारो कुरान आ। यो मुझो मजबूत ईमान आ। ओ लाला इन खां पोइ हलियो अॻिते नबी पाक सुहारो। हज़रत ही ॾिठो मर्दन मां इन जो निज़ारो। हिक पासे उन्हनि आॾो पकल गोश्त हो उम्दो, ॿिए पासे रखियल गोश्त किनो हो धप वारो। तिन गोश्त सुठो साफ़ छॾे गंदो थे खाधो। बेहतर के बुरो समझी कयूं बद के भलारो। जिब्रील मुहम्मद जे पुछण खां पोइ ॿुधायो, ही माण्हू उहे जिन जो गुनाहन में गुज़ारो। ही जोड़ा उहे जेके सज़ा याब थियनि था, जिन पंहिंजे निकाहन के रखियो को न पियारो। ही मर्द उहे जेके संदन संदन ज़ालुन हूंदे, ॿियूं ज़ालूं करे पंहिंजो रखियो साथ सहारो। ही ज़ालूं उहे जेके संदन मुड़स हुया भी गैरन सां रखियो जिनसी लागापन जो लाड़ो। ज़ालुन के खपे इन मां सबक समझ पिराइन, मर्दन के खपे पान सजा इन खां बचाइने। मेराज जे इन सैर कंदे सोने सरवर, हिक टोलो ज़नानन जो ॾिठो पाक पैगंबर। जे ऊंधियूं लेटायूं थे वयूं छातीअ जे भर, फटका थे भरे तिन खे हयूं बाहि जा हर हर। जिब्रील मुहम्मद के ॿुधायो त ही मायूं दुनिया में बुराइन सां भरिया हा, जिन दफ्तर रहमन में झलींदियूं न हुयूं, रहमन में झलींदियूं ही हुयूं बार हरामी। केराए रहमन में झलींदियूं ही हुयूं बार हरामी। केराए छॾींदी बि हुयूं जिगर जा टुकर। इन रीत बचा पंहिंजा हथन साण थे मारियूं, इन ॾोह ॾकाया न संदन नफ़्सन अंदर। दुनिया में लिकाइण थे घुरियूं पंहिंजूं ख़ताऊं, हर ॾोह ढकियो तोड़े ॾिठुन ख़ालिक़े अकबर। केॾियूं त ख़तरनाक उहे क़ौम जूं मायूं, मेराज में जिन जा इहे ॾोह जा मंज़र। औरत खे खपे लोक खां लज पंहिंजी लिकाए, औरत खे खपे लोक खां लज पंहिंजी लिकाए। धरतीअ में कॾहिं ॿिज हरामी न गॾाए। मुहम्मद जो आला तम शान आ, संदस शान में सारो कुरान आ। अल्लाह
जे ज़ालूं हिते पांजे वरन खे थियूं सताइन, जे ज़ालूं हिते पांजे वरन खे थियूं सताइन, फरमान खां ॿाहिर थी उन्हनि खे थियूं रंजाइन। तिन खे बि हिदायत जो सिधो सबक मिलल वा, समझन त पोइ मुड़सन खे न से मायूं ॾुखाइन। माइन खे लटा बाहि जहा जिस्म ते पातल, पाताह लटा कीन उहे शौक़ सां माइन। मैयत जे मथां पार वॾा कूकू कयूं थे, तोड़े जो हुक्म हो त हू आवाज़ दबाइन। मेराज में तिन खे बि ॾिठो पाक मुहम्मद, कुतिन जा करे दाहूं पयूं ज़ोर बाॾाइन। तिन खे बहया बाहि जा फटका थे फरिश्तन, बस तिन जो हले कहिड़ो त कीअं जान छॾाइन। इन हाल में मायूं से पयूं रहंदियूं हमेशह, मुड़सन खे सताइण जूं पयूं ॾाढो हलाइन। मुड़सन खे खपे ज़ालूं करे ज़ालूं हलाइन, ज़ालुन खे खपे पंहिंजे न मुड़सन खे सताइन। मुहम्मद जो आला उत्तम शान वा, संदस शान में सारो कुरान वा, इहो मुंहिंजो मज़बूत ईमान वा। नबीअ जे महबत जो दिल मुंहिंजो घर, नसीहत खां पुर जंहिंजो हिकु हिकु अखर। मुहम्मद जो मेराज बरहक सफ़र, नसीहत खां पुर जंहिंजो हिकु हिकु अखर। मुहम्मद ॾिठा माण्हू हिक रात में, उहे जेके माण्हू हमाफात में, कयल ॾोह जिन जा मुकाफ़ात में। संदन जिस्म लाचार बेहद ॾमर, संदन जिस्म लाचार बेहद ॾमर, नसीहत खां पुर जंहिंजो हिकु हिकु अखर। ओ ला हिकु वण बि हुयो जंहिंमें रुगो कंडा हुजनि पिया, कंडन सां भरियल वण जे अॻियां माण्हू लंघनि पिया। माण्हुनि जा छिके कपिड़ा पटे वार पियो वण, महसूस कजे छा न बंदा सूर सहन पिया। इन हाल जे इन राज जी महबूब पुछा कई, जिबरील चयो ही जे बंदा घुमंदा रहनि पिया, दुनिया में इहे राह मुसाफ़िर हा फुरींदा, ही पंहिंजे कयल जुर्म जो हिते बदिलो पसंद पिया। दगवींदे शरीफन ते हिननि टोकूं कयूं थे, दगवींदे शरीफन ते हिननि टोकूं कयूं थे। तशरीह में तफसील चङो खुद खे चवनि पिया, साबित त ठठोली न कजे टोक न कहते, ही तिन खे हिदायत जे ठठोलूं अॼु कनि पिया। कंहिं राह मुसाफ़िर खे फुरण जुर्म आ केॾो, कंहिं राह मुसाफ़िर खे फुरण जुर्म आ केॾो, मालूम हुजे तिन खे जे अॼु धाड़ा हणनि पिया। उम्मत खे खपे सम्झे इहा सुहिणी नसीहत, ही नेक नसीहत ते अमल आहे तरीक़त। मुहम्मद ॾिठा माण्हू हिक रात में, उहे जेके माण्हू हमाफात में, कयल ॾोह जिन जा मुकाफ़ात में, कयल ॾोह जिन जा मुकाफ़ात में। संदन जिस्म लाचार बेहद ॾमर, नसीहत खां पुर जंहिंजो हिकु हिकु अखर। ओए ख़ता उनमें माण्हू रहे थो गरको, सज़ा उनमें साबित सरासर सबको। ओ ला हिकु माण्हू मुहम्मद पो ॾिठो डुबरो निहायत, उन शख्स जी कमज़ोर बि हुई ॾाढी हालत। काठिन जी भरी उन जे अॻियां एॾी रखियल हुई, काठिन जी भरी उन जे खणण जहिड़ी न ताक़त। इन हाल जे हूंदे बि अञा मेड़े पियो काठियूं, मेड़े ऐं गॾाए त खणण मंझि ख़िजालत। उन शख्स जे इन हाल में इन हिर्स जे बाबत जिब्रील खां आगाह थियो ख़त्म रिसालत। जिब्रील चयो ही जो ज़माने में हो रहंदो, माण्हुनि सां कंदो हो ही अमानत में ख़ियानत, महसूस कराईंदो हो माण्हुनि खे अमीनी, ओड़े जो संदसि तबअ में शामिल न दियानत। मालूम हुजणु घुर्जे अमानत में ख़ियानत इंसान जे अशराफ हुअण जी आ। मालूम हुजणु घुर्जे अमानत में ख़ियानत इंसाफ़ जे अशराफ हुजण जी न अलामत।
तशहीर मोहम्मद के मिली पहरी अमीनी इन जहड़ो अमानत न दियानत में यकीनी खता उनमें मानू रहे तो गरक सजा उनमें साबित सरासर सबक पढ़न घुर्जे मेराज जो हर बरक जो मेराज नामी में आहे असर जो मेराज नामी में आहे असर नसीहत का पुरजह जो हिको हिको अखर मेराज जे निशान शायान सफर में हिक जहड़ा मोहम्मद के बंदा आया नजर में दोज़ख जे ततल बाहि जू कैंचूं बे कातियूं बंदन जा अंदर वात कैंचन जे कतर में वातन के संदन फाड़े हयूं कातियूं वयूं थे मतलब तो हुए शख्स डातर जे डमर में ही शख्स भला केर संदन कहड़ी खता अग में इहो अग में न हो राज अग में न इहो राज हो हजरत जे खबर में जिब्रील हकीकत जिदनी जान नबी के जिब्रील मोहम्मद के दस्यो ही छोकर में जिन वाज करे कौम में फितनन के वधायो जिन वाज करे कौम में फितनन के वधायो आलिम ही उए आंदो जिन कौम के शर में जिन कौम में तकरीरू करे झेड़ा वधाया जिन कौम में तकरीरू करे झेड़ा वधाया जिन कौम के आंदो हो फसादन जे असर में आलिम भी बटे किस्म जा बुरा भी त भला भी के हक जा हामी तके कूड़ा के ना भी खता उनमें मानू रहे तो गरक सजा उनमें साबित सरासर सबक पढ़न गुरजे मेराज जो हर बरक जो मेराज नामी में आहे असर जो मेराज नामी में आहे असर नसीहत का पुरजह जो हिको हिको अखर के शख्स बे अंत संदन पेट वडाहा के शख्स बे अंत संदन पेट वडाहा मानुन जा संदन पेट घरन जेड़ा सफाहा शीशे जा ठहल जिन मा नजर आयो थे सब कुछ पेटन में संदन नांग विछू जीत पया कोशिश ते कयूं डाढी उठी बी ही रहन जी पर पो भी किरी प्या थे उठी मस न सग्या उठी मस जे सग्या घोड़ा के किथा आया उन तिन के लताड़ियो मानून थे कयूं दाऊं वडा शोर बपा मानून थे कयूं दाऊं वडा शोर बपा बंदन जो इहो हाल डिठो सोहणे मोहम्मद दिल जहन हकीकत ते फिक्रमंद थिया ही केर भला मानू सदा छा जे सहन प्या सरकार पुछो मानू ही छा डोह कंदा जिब्रील मोहम्मद के बुधायो ही मानू दुनिया में कंदा व्याज जो ही दंदो सदा केडी तरखल सूद जे डोही जी सजा उम्मत के बचण घुरजे इहा बुछड़ी खताया हिक अहिड़ी नजर कौम मोहम्मद के आई हिक अहिड़ी नजर कौम मोहम्मद के आई जा हक यतीमन जा छडींदी हुई खाई अहिड़न जा वडा वात उठन वांगे सरासर चीरिया थे वया वात मथन कहलन काई दोज़ख जा वडा टांडा संदन पेट ने अंदर दाखिल थे कयूं जोर सा पर महल उहाई टांडन के संदन चीरे से दो पोया थे निकता बीहर इनी रीत यतीमन जी कमाई इन राज के अल्लाह जे महबूब पुजातो जिब्रील मोहम्मद के जॾहिं ॻाल्हि ॿुधाई इएं थींदो पयो जेसी न थे हशर दिहाड़ो पर तिन सां घड़ी पल बि न थींदी कढराई इंसान छा इंसान जे आंडन जी हकीकत दोज़ख मां खणी आंदल टांडन जी भराई बंदे के खपे कंहिंजो खणी हक न खाए अॻिते जे इन सख्त सजा के न भुलाए खता उनमें मानू रहे तो गरक सजा उनमें साबित सरासर सबक पढ़न गुरजे मेराज जो हर बरक जो मेराज नामी में आहे असर नसीहत का पुरजह जो हिको हिको अखर
ओए सजाऊं बि एडियूं जो रब दे अमान अंदर थो डके ऐं डके थी जुबान ओ लाला के मानू मुहम्मद के नजर आया अजाबी दुनिया में रहा जेके हा इंसान शराबी चप हेठा संदन हेठ चप हेठा संदन हेठ ते धरती ते पया थी चप मथे मथा सिर ते रखियल साफ ताबी वातन मसंदन बूए रत वातन मसंदन पूए रत वहंदा रहा थे बदबू संदन वात में बेअंत खराबी मुहकारा क्यों नीर नजर आयूं निशांबर दुनिया में कयूं डोह ही वक्त दुनिया में कयूं डोहत ही वक्त हिसाबी तकलीफ या रहंदी जॾहिं ईंदी क़ियामत महशर जो दिहाड़ो बेहिसाबी ऐं किताबी ॼाणे हा मुहम्मद त पुछा कान करे हा जिब्रील दस्यो पोइ थी पुछा जॾहिं जनाबी दुनिया में इहो माण्हू मुहज़ब नथो सॾिजे दुनिया में बशर जेको शराबी ऐं शबाबी जो रहंदो नशे में त सो बदहाल भी रहंदो मरंदो भी जरूर त सजा खान बचंदो ओए सजाऊं भी एडियूं जो रब दे अमान अंदर तो डके ऐं डके थी जुबान अहड़ा भी नजर आया मुहम्मद के बंदा दुनिया में सदा जे थे गिला खो रहा रहंदा दुनिया में मोल भाव जुजण गोश्त ते खाधऊं मालूम हुयन तोड़े बि चुप बंद नहारा मालूम हुयन तोड़े बि चुप बंद नहा चप बंद नहा रखंदा अज तिन जे बदन मां ई कपियो गोश्त वञे थो खारायो वञे खेन थो खाइण न हटंदा खारायो वञे खेन थो खाइण खां न हटंदा मजबूर फरिश्तन जी जबरदस्ती खां आहिन खाईंदा इहे ॾाढ सां खुद गोश्त के वतंदा कंडो थो लगे मानू पो दाहूं भी करे थो ये गोश्त भी वढजे रहे चप चुप चपत न सघंदा ये गोश्त भी वढजे न रहे चुप त न सघंदा दाहूं भी कंदा हूंदा त कूकूं भी त हूंदन तकलीफ़ भी हूंदन त पया सूर खे सहंदा मालूम मुहम्मद के न हो तॾहिं पुछाई जिब्रील बुधायो ही कहड़ा हा गंदा इंसान बचन चाहे अगर अहड़ी सजा खां दुनिया में करे पासो रहे कहीं जे गिला खां जे मानू पीउ जी ताज़ीम न कन पिया तिन लाइ किताबन में पकड़ सख्त लिखन पिया मेराज में तिन खे भी ॾिठो हीअं मुहम्मद साड़ियो पे वयो वञे बाहि में भड़कन में सड़न पिया साड़ियो पियो वञे बाहि में भड़कन में सड़न पिया आतश में सड़न पिया ऐं पोइ सालिम भी थियन पिया इन रीत सड़न पिया त सड़न खां न बचन पिया महशर बि मथां ईंदो इन ई हाल में रहंदा मेराज में जिए बाहि जे शोलन में रहन पिया इन बाद मुहम्मद के नजर आया के माण्हुन जे फरिश्तन जे हथां जोरी कुसन पिया गिचन में संदन खून भी धप वारो थे निकतो कुसजण खां वरी पो भी सलामत भी थियन पिया तड़पी पोथन पिया त वरी कात जे हेठां बीहर भी कुसन पिया त कुसी कुस बावतन पिया दुनिया में इनन की सकया जुल्म हा दुनिया में इनन की सकया जुल्म कया हा बेरहम बेडोह इन मानू कुठा एक टोलो मुहम्मद जे अग्यां आयो दिसण में एक टोलो मुहम्मद जे अग्यां आयो दिसण में टोले जो ज़बानू अंदर पुठते शिकण में तकलीफ में एडा त न हो वस में सफाहा मजबूर ऐं लाचार संदन वात रड़न में ही कहड़ी खता वारा सजा याब रहन था जिब्रील मुहम्मद जे अग्यां जिब्रील मुहम्मद जे अग्यां बीठो चवण में ही मानू उहे जिन ॾिठियूं जिन ॾिनियूं कूड़ियूं गवायूं ही मानू उहे जेके रहा कूड़ हणण में समझण का हकीकत त इहो जुर्मा केडो बेडोह ते शाहिद थी गंदगार करण में इंसान के घुर्जे त हितां समझ पिराए डंदन में ज़ुबान चबिजे
वरी ज़ोर अचण में। उन वक्त ते न शख्स ते छा गुज़रंदो हूंदो, नाहक थी गंदगार वरी कंदु खणण में। मतलब त ख़ताकार बची कोन को सघंदो, हिते सूर वंडींदो त अगे पाण बेसहंदो। सज़ाऊं बि एॾियूं जो रब ॾे अमान, कुछ अगते हलियो थोरो महबूब खुदाया के मानू ॾिठई जिन के मिलल ॾाढी सज़ाया। एक खूह जो आतश जा कॾे शोला उला पियो, उन खूह में सड़ंदन के ॾिठो माहिल का। कोशिश ते कई उन मां बंदन निकिरी पवण जी, कोशिश न मगर आई संदन कम में सफ़ाया। कोशिश ते कयूं ॾाढी वरी हेठ किरिया थे, बंदन जी तलब हिकड़ी तबी रब जी रज़ा। जिब्रील रसियो इन खां पुछो सोने मुहम्मद, नापाक ख्यालन जो रखण तिन जी खताया। नापाक ख्यालन जे करे मानू ही सोचे, आतश संभरल खूह में बंदो छा भलाया। एक मानू मरे भी, एक मानू मरी भी न सके ऐं न बचे भी, बस सड़ंदो रहे केडी सजाया। इंसान के घुर्जे तरक़ी ख्याल बि पतर, बेहतर के नतीजो बि त मिलणो आ बेहतर। दुनिया में कंदा जे के हा इंसान तकब्बुर, तिनखे ॾिसी आयो सज़ा हेठ पैगंबर। पत्थर जी चकी जिन जे मथा पीठा वया पे, पत्थर जी चकी जिन मथा पीठा वया पे। जबलन जा वडी जंड जे विच में मुतकब्बिर, मगरूर उहे मानू सदा पीस बरहंदा। तिन जी थी सज़ा आहे इहा खास मुक़द्दर। जे मानू चुगल खोर थी सरकारी रहा हा, रैयत जे मथा जुल्म करायूं मुकर्रर। जिन कूड़ा अमीरन के हणी वेल वहाया, हीणन ते हलियो तिन जे सतम ॾाढ जो खंजर। अहिड़न जी सज़ा कंहिंजी ज़बानन ऐं चपन ते कतरींदी रही केॾो ता करब जो मंज़र। ॼायो त वरी मरणो बि इंसान खे आहे, इंसान के घुर्जे त रहे सच जो मज़हर। हर ॾोह खां इंसान के अल्लाह बचाए, ॾोही बि रफ़ीक़ा धणी बाज विराए। सज़ाऊं बि एॾियूं जो रब ॾे अमान, अंदर थो ॾके ऐं ॾके थी ज़ुबान। रफ़ीक़ा लिकण जी बि जाए कान, रफ़ीक़ा लिकण जी बि जाए कान। खुदा शल वसाए करम जो कर, नसीहत खां पुरजहि जो हिकु हिकु अखर। मुहम्मद जो मेरा जो बरहक सफ़र, नसीहत खां पुरजहि जो हिकु हिकु अखर।